अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ये अल्लाह ताला जो वली 1441 हिजरी में पंहिंजी करामत ॾेखारी आहे। जीअं कंहिंखे ख्वाब में आयो त दरिया जे किनारे जेको नई गुड ऐं लाड़काने ज़िले में आहे ऐं ख्वाब में ॾेखारियो, कंहिंखे ख्वाब में आयो त मूंखे दरिया जेको आहे वेझो अची रहियो आहे ऐं मूंखे हिन पंहिंजी क़ब्रस्तान मां यानी मज़ार बाग मां कढी करे कंहिं ॿी जॻह ते मूंखे मुंतक़िल कयो वञे, मूंखे ॿिए हंधि आरामी कयो वञे। ऐं हीअ अल्लाह जो वली हिन वक़्तु खट ते ई आरामी आहे ऐं तक़रीबन ॿुधाइनि था जन क़बर खोटाई कई आहे। ॻोठ छा ॿुधायो लाइक़ बुरड़ो जंहिं ॻोठ में भरिसां ई ॻोठ हुयो, उते कंहिंखे ख्वाब में आयो आहे त मूंखे तव्हां कढी करे ॿी जॻह ते रखो। ऐं उनखां बाद ही अल्लाह जो वली हिन खट ते आरामी आहे। ऐं ॿुधायो पियो वञे त जॾहिं असां खोटाई कई आहे त 13 फुट तक़रीबन हेठि असांखे अल्लाह जे वली जी मज़ार मुबारक नज़र आई। शेख सुलेमान नालो ॿुधायो पियो वञे। हा, ऐं ख्वाब में जंहिंखे अल्लाह जे बाने खे आहे माना आयो त उहो मुहम्मद जी बुरड़ो आहे। जंहिंखे ख्वाब में आयो त हाफ़िज़ क़ुरान आहे त मूंखे हितां कढी करे ॿी कंहिं जॻह ते मुंतक़िल कयो वञे। ऐं हीअ अल्लाह जो वली हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया हो जो अॼु बि उन्हनि जो कफ़न सही सलामत आहे। हीअ अल्लाह जे वली जी करामत आहे। 13 फुट तव्हां पाण सम्झी रहिया आहियो त तक़रीबन केतिरो हेठि हूंदो। त हीअ दरिया जे किनारे ते हुयो, लाड़काने ज़िले में आहे। हीअ उन्हनि लाइ आहे जेके अल्लाह जे वलियुनि जा मुनकर आहिनि। अॼु बि उन्हनि जी अल्लाह जे वलियुनि जी करामत ज़िंदा आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।